महंगाई आवाम जी चेल चिबी करे छड़ी आ। पेट्रोल डीज़ल खाधे पीते जी शयुनि में इंक्रीज़ जेको थियो आहे उन आवाम जी चेल चिबी करे छड़ी आ। इन महंगाई जे टाइम में वफ़ाक हुकूमत तरफ़ां आवाम लाइ हिकिड़ो रिलीफ ॾिनो वियो आहे यूटिलिटी सेंटर में, जेको भी अटे में लूण बराबर आ, लेकिन उन बावजूद भी गरीब आवाम जेका हिते यूटिलिटी स्टोर से अचे थी उन्हनि जी तज़लील कई वञे थी, उन्हनि खे गर्मी में कलाकनि जा कलाक बीहायो वञे थो, तंहिं बावजूद भी उन्हनि खे सही तरह उहो सामान नथो मिले। ख़ासि तौर ते जेके माण्हू फरमाइशी पसंदीदा माण्हू आहिनि उन्हनि खे हिते तमामु आसानी सां सामान मुहैया थी थो वञे, लेकिन जेके माण्हू गर्मी में सड़नि था हिते उन्हनि खे सही तरह एंटरटेन नथो कयो वञे ऐं उन्हनि खे सामान नथो ॾिनो वञे। इन बारे में हिते जेके माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो इन बारे में छा चवणु आहे। सरासर ज़्यादती आहे। सुबुह 8 खां वठी हाणे 2 थिया आहिनि, अञा ताईं उहो लाइन खुटे नथो। जेको मुंहिंजो मनपसंदि आहे उन खे ॾियनि था, जेको आम माण्हू अचे थो उहो ईअं बीठो आहे, ईअं जो ईअं। साईं हुकूमत खे गुज़ारिश आहे त इन्हनि जे मथां कार्रवाई कई वञे ऐं सिफ़ारिश माण्हुनि खे बंदि कयो वञे ऐं ग़रीबनि खे हक़ ॾिनो वञे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं तव्हां ॾिसो पिया महांगाई जो वजह को यूटिलिटी स्टोर खोलियल आहिनि, पर यूटिलिटी स्टोर वारा बि पंहिंजी मनपसंदि हलाइनि था, पुलिस वारनि खे ॾियनि था। हाणे लेडीज़ बीठी आहे, लेडीज़ सां गॾु थी लेडीज़ खे पहिरियों पोइते करे पुलिस वारे खां नौकिरी वारनि खे छा ज़रूरत आहे। हिते ग़रीब आदमी खे ज़रूरत आहे जेको सॼो ॾींहुं रश्को हलाए थो, गॾा गाॾो हलाए थो, मज़ूरी करे थो, उहो पाण त नथा अची सघनि, पंहिंजी लेडीज़नि खे मोकिलियो अथनि। अफ़सर आदमी आहे डिप्टी को छुटी करे हो पुलिस सघे थो, ग़रीब आदमी कीअं छुटी करे। साईं स्टोर वारनि ॾोह ई न आहे, सॼी जेकी लेन आहे पाण आवाम ख़राबु करे थी। हिकिड़ो जी ज़ोर हणे थो, ॿियो बि ज़ोर हणे थो। इन्हनि जे मथां स्टोर वारनि ॾोह त न आहे न, जेको उनखे अॻे पुॼंदो उनखे सामान ॾींदा उहे, हो न कंहिंखे लेन खे बिना ॾियनि था, न कंहिं ख़ुशामद करनि था। बाक़ी जो पूरो ड्रामो आहे, चवनि था लेन खे बिना माण्हू खे ॾियनि था, ख़ुशामद करनि था। ख़ुशामद कंहिंजी बि न आहे। बाक़ी जेको लेन में अची बीहे थो उनखे सामान ॾियनि था। बाक़ी ज़ोर आहे जेको ज़ोर हणे, जेको अॻे पुॼे थो वञी। बाक़ी तव्हां ॾिसो था पाण सभिनी कार्ड हथ में आहे, सभिनी खे पंहिंजो रूट आहे उन में ॾियनि था, बिना रूट कंहिंखे सामान नथो मिले हिते। बिल्कुलु सही मिले थो, रश आहे, रश लॻो पियो आहे, डबल लाइन लॻल आहिनि। हो असां आवाम जो कसूर आहे, महांगाई दौर आहे, ग़रीब काॾे वञे। अचूं था स्टोर में, कंहिंजा मैसेज नथा अचनि के कीअं आहे कहीं न आहे, आवाम परेशान आहे, ॿार परेशान आहिनि। एतिरो महांगाई कई, पेट्रोल महांग, तेल महांग, डाल्डो महांग, खंड महांग, ग़रीब काॾे वञे। सुबुह लाइ बीठा त असांखे का शइ न मिलियो आहे। असांजी महिरबानी आहे, इहो सामान हटायो, सस्ताई करे, महिरबानी तव्हांजो। न साईं, सुबुह को वठी असां बीठा जेके ख़ुशामती माण्हू आहिनि उन्हनि खे ॾिए थो, जेको त ग़रीब माण्हू हिते बुख बीठो आहे। दुकानदार जो ॾे वञूं था असांखे उहो बि नखरनि सां ॻाल्हाइनि त पोइ असां काॾे वञूं। पैसनि सां ॾियो था, अलाह जे नाले में थोरो ई ॾिए थो कोई। हाँ साईं, असां सुबुह को वठी चऊं था बाबा लेन ते कोई खे ॾे ई नथो, कोई संगत साथी चएसि तो उन्हनि खे मिंट में ॾिए थो। साईं राशन जे लाइ आयासीं न मिलियो न, भी मोटी था वञूं ख़ाली। कोई ग़रीब हुजे रमज़ान, इहो ईअं त न थींदो आहे न। ते असांजो हे हाल आहे जो हाणे 2 थी विया आहिनि, असांखे हिन टाइम ताईं काई शइ बि न आहे मिलियो। अंत चयो त हाणे हलिया वञो, सुबुह जो 9:30 बजे अचो। हाणे यार अम्मा असां सां गॾु आहे, असां पाण सुबुह लाइ ख़्वार थिया आहियूं, असांखे कुझु बि न आहे मिलियो। असांखे अपील आहे त वज़ीर आज़म आहे, हे असांजो हे ग़रीब गुरबो सॼो आहे, असां पाण परेशान, हिकिड़ी आहे हिकिड़ी न आहे हालत आहे। इहो आहे, मां सुबुह जो 7 बजे हिते आयल आहियां दुकान ते, पहिरियों गेट ते मां वेठो आहियां। लिस्ट वधां त 15-20 माण्हू जा वधीक लिस्ट बि न आहे। जीअं आयो दुकान खोलियईं, मूंखे धिको करे पोइते ॾेई करे मूंखे पोइते बीहारियईं, ॿियनि खे ॾियणु शुरू कयो। सुबुह खां वठी 15-20 माण्हू खे राशन ॾिनो आहे, ॿियो समूरो शइ ईअं पियो आहे, बंदि कयूं हलिया विया। हाणे सामान जेको आहे खुटी वियो, हाणे न आहे बसि असां सां छाट करे दुकाननि ते हेॾे होॾे छाट करे छॾनि था। असां ग़रीब हिते ई तड़पियूं था। सुबुह खां वठी असां हिते धुप ते मरी वियासीं, न पाणी न मानी। हाणे सुबुह खां वठी अची हाणे 3 थियनि था, सुबुह खां वठी असां ईअं इंतज़ार में बीठा आहियूं, असांखे कुझु बि न आहे मिलियो। आख़िर हाणे असां सोड़ ॾिनोसीं, बंदि कयूं हलिया विया। महिरबानी साईं, हिननि जो कोई टाइमिंग न आहे, पंहिंजे मर्ज़ी ते बंदि कंदा आहिनि, पंहिंजे मर्ज़ी ते खोलींदा आहिनि। सुबुह खां वठी मौलाई माण्हू बीठा आहिनि। कल्ह जुमे जो ॾींहुं हुयो बि असां बीठा हुयासीं, हिकिड़ो माई हिते बेहोश थी वियो। कोई सिक्योरिटी नालो ई न आहे, कोई पुछा करण वारो न आहे, ग़रीब माण्हू तबाह आहिनि बसि। नाज़रीन, हितां जे मौजूद माण्हुनि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त ऑलरेडी महांगाई एतिरी घणी आहे, उनखां बावजूद यूटिलिटी सेंटर्स ते असांखे कोई सहूलियत मैसर न आहे। हिते सिर्फ़ु मनपसंद माण्हुनि खे जेको आहे उहे शयूं बाआसानी ॾिनियूं वञनि थियूं, लेकिन जेके ग़रीब माण्हू पेरिफरीज़ खां परे परे इलाइक़नि खां हिते अचनि था उन्हनि खे सही तरह सामान नथो ॾिनो वञे। उन्हनि खे लाइन में बीहारे करे वक़्त खां पहिरियां यूटिलिटी स्टोर बंदि करे जेके आहिनि हितां जा माण्हू उहे हलिया विया आहिनि। असां सुबुह खां वठी हिते बीठा आहियूं, लेकिन असांखे को सामान न आहे मिलियो। असांखे इहो चयो वियो आहे त 2 वॻे सेंटर बंदि करे उहे हलिया विया आहिनि। वरी असांखे चयो वियो आहे त तव्हां सुभाणे 9:30 दुबारा अचो। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।